तमाम किस्म जो तारीफ़ूं वॾाई ऐं किबरियाई अल्लाह अहकमुल हाकिमीन जी ज़ात जे लाइ जेको अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी कायनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक है। जेको अल्लाह रब्बुल आलमीन इन पूरी कायनात जो सच्चो माबूद मुश्किल कुशा ऐं हाजत रवा है। दरूद ऐं सलाम हुजन इमामुल अंबिया अकरमुल अंबिया अफजलुल अंबिया इमामुल मुवहिदीन इमामुल मुत्तकीन हसनैन जे नाना जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंजी मुक़द्दस मुतहर ऐं पाकीज़ा ज़ात गिरामी ते सही बुखारी जी एक मशहूर ऐं मारूफ हदीस है। नबी अलैहिस्सलाम जो अजीम सहाबी सैयदना अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था, एक दिहाड़े शाम जो वक्त है, कुन्तु अमसी मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अबू ज़र फरमाइन था आओ ऐं नबी अलैहिस्सलाम मदीने का मस्जिद नबवी का बाहर निकतासी। वींदे वींदे फी हुर्रतिल मदीना मदीने जी गलिन मोसी वञूं पिया। वींदे वींदे साम्हूं जबल ओद अची वियो। जबल ओद के ॾिसी करे नबी अलैहिस्सलाम फरमायो, मा यसुर्रुनी अन्ना उहुदन ली ज़हबा तमजी व इंदी मिन्हु दीनारुन। ए अबू ज़र, ये साम्हूं जबल ओद है, आऊं इहो नथो चाहियां जो जबल ओद मुझे लाइ सोन जो थी वञे, ऐं जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिन जबल ओद के मुझे लाइ सोन जो ठाहे छॾे। ए अबू ज़र, टिन रातनि जे गुज़रण खां पहिरियां ऐं इहो सॼो जबल ओद सोन ऐं अल्लाह जी राह में ख़र्च करे छॾींदुमि। इल्ला उरसिद लिदैनिन, हा एतिरो बचाईंदुमि जो कंहिं कर्ज़दार के कर्ज़ ॾेई सघां। अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलाम जबल ओद जी मुनासिबत सां ये कुछ ॻाल्हियूं कयूं। असीं थोरो अॻिते वधियासीं। नबी अलैहिस्सलाम फरमायो, इन्नल अक्सरीन हुम अकल्लून यौमल क़ियामत। ए अबू ज़र, सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े केतिराई मालदार इंसान
नेकिन जे हवाले सां कहत जो शिकार होंदा। जै वटि दुनिया में माल दौलत की कसरत हुई, उन माल दौलत जे करे हू दीन को परे थी वया, इबादात का परे थी वया, नेक अमाल का परे थी वया। अबू ज़र अक्सर मालदार सुभाणे क़यामत वारे ॾियारे नेकी जे हवाले सां परेशान होंदा ऐं कहत जो शिकार होंदा। हाँ, उहे मालदार इंसान जिन पंहिंजो माल अल्लाह जी राह में ख़र्च कयो, उहे कहत खां बचल होंदा। अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, असांजी इहा गुफ्तगू थींदी वञे पई, सफ़र अॻिते वधंदो वञे पियो। एक अहिड़ी जगह आई, अबू ज़र फरमाइनि था, नबी अलैहिस्सलाम मूंखे फरमायो, ए अबू ज़र मकान का ला तबरा हत्ता आतियका। अबू ज़र तू इन्हीं जगह ते बीह रहो। अबू ज़र तुझो सफर इते खत्म थी वयो। अबू ज़र तू इते बीह रहो एस ताईं जो आऊं वापस मोटी अचा। अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, शाम सिज गुरूब जो वक्त है, फदखल फी सवादिल लैल हत्ता तवारा अन्नी। अबू ज़र फरमाए तो नबी अलैहिस्सलाम मुझी अखिन का ओझल थी वया, गायब थी वया, रात थी वई। अबू ज़र फरमाए तो थोड़ी देर का पोए फसमेतु सौतन क़द इर्तफ़ा, एक जोरदार धमाके जो मुंह आवाज बुधो। अबू ज़र फरमाए तो जरे वो मुंह खौफनाक आवाज बुधो, कुल तो कद उरिदा लिन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयल। मुझी तबीयत एक अजीब कैफियत थी वई। किथे दुश्मन नबी कायनात अलैहिस्सलाम ते हमलो न करे वितो हुजे। हाँ, दिल चाहिए तो अॻिते वधा, लेकिन अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि यादि अचे, अबू ज़र तोखे इते ही बीहणो आहे, अॻिते न आहे अचणो। हाणे हिकु तरफ़ ज़ात रसूल हुई, ॿी तरफ़ बात रसूल हुई। अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि यादि अची वई ऐं उन जगह ते बीह रहियमि। हिकु अजीब कशमकश जी तबीयत हुई। अबू ज़र फरमाए तो थोड़ी देर खां पोइ ऐं ॾिसां थो त नबी अलैहिस्सलाम अचनि पिया। अल्लाह जे रसूल जॾहिं मुंहिंजे वेझो पहुता, मूंखां सुवाल कयूं, ए अबू ज़र छा तो आवाज बुधो? अबू ज़र फरमाया, हा अल्लाह जो रसूल, मूं आवाज बुधो। इन आवाज मुखे वडो परेशान करे छॾियो। एक अजीब कैफियत थी वई। नबी अलैहिस्सलाम फरमाया, अबू ज़र यो आवाज ज़ाक जिब्रील, यो जिब्रील जे लहण जो आवाज आहे, यो जिब्रील जे अचण जो आवाज हुयो। ऐं जिब्रील अॼु मूं वटि हिकु ख़ुशख़बरी खणी आयो आहे। उहा ख़ुशख़बरी इहा आहे, ए अल्लाह जे रसूल, मम्मात मिन उम्मतिका ला तुशरिक बिल्लाहि शैयन इल्ला दखलल जन्ना। ए अल्लाह जे रसूल, तव्हांजी पूरी उम्मत में को बि उम्मती इन हालत में फौत थियो जो हुन पूरी जिंदगी शिरक न कयई, अल्लाह के छॾे करे ॿिए कंहिंजी इबादत न कयई, शिरक न कयई। अल्लाह जा रसूल, उहो माण्हू ज़रूर बज़रूर जन्नत में दाख़िल थींदो। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, हिन हदीस से
जे करे न असीं थोरो वेही करे गौर ऐं वीचार कयूं ही हदीस असांखे घणो कुझु सम्झाए पई, घणा कुझु असांखे असबाक ऐं दर्स ऐं सम्झण जूं ॻाल्हियूं ॾिए पई। सभ खां पहिरीं ॻाल्हि सरदार काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम हसनैन जे नाना जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा खसलत मुबारका हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पांजी उम्मत के पांजे सहाबा किराम के मौके जी मुनासिबत सां का न का समझाणी ॾींदा हुया। जीअं साम्हूं जबल ओहद अची वियो, अल्लाह जे रसूल फरमाई जबल ओहद इहो असां सां मोहब्बत करे थो, असीं इन जबल ओहद सां मोहब्बत कयूं था। जबल ओहद जी मुनासिबत सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अबू ज़र के समझाणी ॾिनी। इहा अल्लाह जे रसूल जी फितरत हुई। जॾहिं बि का शइ साम्हूं ईंदी हुई अल्लाह जे रसूल जी मुनासिबत सां का न का ॻाल्हि ज़रूर सम्झाईंदा हुया। जीअं सही मुस्लिम में हदीस आहे, हिकु ॾिहाड़े नबी काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने खां ॿाहिरि निकिता। हिकु किचरे जो ढेर पियल आहे, उन किचरे जे ढेर ते हिकु मुअल बकरी पई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मैं यश्तरी हाज़िही बेदिरहमिन, ओ मुंहिंजा सहाबा तव्हां मां केरु आहे जेको हिन बकरी खे मूंखां हिकु दिरहम में ख़रीद करे। सहाबा किराम जो अल्लाह जो रसूल आहे, ही त मुर्दार आहे, ही त बदबूदार आहे, ही त मोल आहे। अल्लाह जो रसूल जे करे जिंदा हुजे हा तॾहिं बि हिकु दिरहम में तव्हां खां केरु कोन वठे हा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो पोइ यादि रखो ल दुनिया अहवन इंदल्लाहि मिन हाज़िही, जे दुनिया सां तव्हां मोहब्बत कई, जे दुनिया जे करे तव्हां पंहिंजा रिश्ता पंहिंजे भाउरनि खां जुदा थी विया, जे दुनिया दौलत जे करे तव्हां पंहिंजे मोहसिन रब खां परे थी विया, जे दुनिया दौलत जे करे अल्लाह जी इबादतुनि खां परे थी विया, जे दुनिया दौलत जे करे तव्हां झगड़ा ऐं फसाद कया। अल्लाह जे रसूल फरमायो इहा दुनिया हिन मोल बकरी खां बि इन जी हैसियत घटि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मौके जी मुनासिबत सां सहाबा किराम के समझाणू ॾींदा हुया। अहिड़ी तरह जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, हिकु राति चोॾहीं जो चंड चिमकी रहियो हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम के चोॾहीं जे चंड जे चमकंदड़ इन मुनासिबत सां हिकु ॻाल्हि सम्झाई। अल्लाह जे रसूल फरमायो तव्हां ॾिसो था चोॾहीं जो चंड चिमके पियो, सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े तव्हां पंहिंजे रब्बुल आलमीन जो ईअं दीदार कंदो जीअं तव्हां चोॾहीं जे चंड जो दीदार कयो था। जीअं तव्हांजे ऐं चंड जे विच में का बि रुकावट कोन्हे, का बि विच में दीवार कोन्हे, बेअन ही अहिड़ी तरह सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े तव्हां पंहिंजे रब्बुल आलमीन जो दीदार कंदा। त हिन हदीस मां जेको पहिरियों असांखे नुक्तो मालूम थियो उहो सरदार काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम मौके जी मुनासिबत सां सहाबा किराम खे समझाईंदा हुया। हिन हदीस मां जेको ॿियो अहम तरीन नुक्तो मालूम थिए थो उहो आहे तौहीद जी अज़मत। हिन रुए ज़मीन ते जेके माण्हू ॼमण खां वठी 30 साल 60 साल जिंदगियूं गुज़री वयूं, कॾहिं बि हुन अल्लाह खे छॾे करे ॿिए कंहिंजी इबादत न कयूं, शिरक न कयूं। आले तौहीद आहिनि, तौहीद वारनि माण्हुनि जे लाइ हिन हदीस में हिकु फज़ीलत बयान थियल आहे। जेको माण्हू इन हालत में मौत आई जो पूरी जिंदगी हुन अल्लाह सां गॾु कंहिंखे शरीक न कयो,
हुन जानवर ज़बह कया तरेब अल्लाह के नाले ते, हुन बीमारी में पुकारो तरेब अल्लाह के पुकारो, मुश्किल में पुकारी तरेब अल्लाह के पुकारी, हर हाल में तवक्कुल भरोस हो हुन जो अल्लाह ते रहो। इस ताईं जो नते मौत अची वई, अल्लाह के रसूल फरमायो इहो माण्हू जरूर जन्नत में दाखिल थींदो, जरूर जन्नत में दाखिल थींदो। तौहीद वारे माण्हुनि जे लाइ वॾी अज़मत आहे। बल्कि मुंहिंजा मुस्लमान भाइरो, ही जेका धरती आहे, हिन धरती ते जेका ये खूबसूरती, हिन धरती ते जेको निज़ाम आहे, इहो निज़ाम ठहियो सिर्फ़ अहले तौहीद जे लाइ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो क़यामत होस ताईं कायम न थींदी जेस ताईं रूह ज़मीन ते हिकु माण्हू बि अल्लाह अल्लाह करण वारो हूंदो, तौहीद सां वफ़ादार हूंदो, एस ताईं क़यामत कायम कोन थींदी। मतलब हीअ दुनिया टही अहले तौहीद जे लाइ आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, दुनिया में सब खां वॾे में वॾी दौलत तौहीद अथो। अल्लाहु अकबर। जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, सरदारे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो लिकुल्लि नबिय्यिन दावतुल मुस्तजाबतुल। अल्लाह रब्बुल आलमीन जेके भी नबी मोकिलिया, हर नबी जी अल्लाह रब्बुल आलमीन एक दुआ जी कबूलियत जी गारंटी ॾिनी त हिकिड़ी दुआ तव्हां जी ऐं जरूर कबूल कदम। अल्लाह के रसूल फरमायो हर नबी उहा दुआ दुनिया में पंहिंजी उम्मत जे लाइ घुरी वरती। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे करे चाहिनि हा उहा दुआ घुरी सघिया थे। अल्लाह जे रसूल जी न्याणियुनि खे शहीद कयो वियो, पाण चाहिनि हा उन वक़्तु दुआ करे सघिया थे। अल्लाह जे रसूल जे सहाबे किराम के कत्ल कयो वियो, जुल्म कया विया, सहाबे किराम जी जिस्मनि जा टुकड़ा टुकड़ा कया विया। पैगंबर चाहे हा उहा दुआ घुरी सघियो थे, लेकिन अल्लाह जे रसूल फरमायो उहा दुआ ऐं पेंडिंग में रखी आहे। उहा दुआ ऐं घुरंदुमि सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े कंहिंजे लाइ, पंहिंजे लाइ, पंहिंजी औलाद जे लाइ, पंहिंजे खानदान जे लाइ, पंहिंजे सहाबा जे लाइ न, बल्कि उहा दुआ ऐं पंहिंजे उन उम्मतनि जे लाइ घुरंदुमि जे दुनिया में करे बि शिरक कोन कयो, जेके तौहीद ते कायम हुया, जे पूरी जिंदगी अल्लाह के सिद्धा कया, पुकारो अल्लाह के, मुश्किल कुशा अल्लाह के समझो, हाजत रवा अल्लाह के समझो, बीमारी में अल्लाह के पुकारियो, अल्लाह ते तवक्कुल भरोसो, ऐसे जो हूं मरी वया। अल्लाह जे रसूल फरमायो सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े इहा दुआ पंहिंजे अहले तौहीद उम्मतनि जे लाइ घुरंदुमि। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जंहिं वटि तौहीद आहे समझो दुनिया जी वॾे में वॾी दौलत आहे। ऐं जेकॾहिं तौहीद कोन्हे, अल्लाह खे छॾे करे फलां खे हाजत रवा, अल्लाह खे छॾे करे मखलूक के मुश्किल कुशा, अल्लाह के छॾे करे घोड़े जे नाल के मुश्किल कुशा, जेकॾहिं अल्लाह के छॾे करे ॿिए कंहिंजी इबादत करे थो, जिंदगी भर नेकियूं करे, उनजी का नेकी अल्लाह वटि कोन अघंदी। हिन हदीस मां मुस्लमान भाइरो जेको टियों ई अहम तरीन नुक्तो मालूम थिए थो, वो नुक्तो अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे अल्लाह जे रसूल फरमाया अबू ज़र हिते बीह रह जाए। हालांकि अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु जी कैफियत अजीब कैफियत हुई। एक तरफ ज़ात रसूल आहे, ॿी तरफ बात रसूल आहे। नबी अलैहिस्सलाम जे हाले सां सहाबे किराम केतिरियूं कुर्बानियूं ॾिनियूं, सहाबे किराम केतिरे अंदाज़ में अल्लाह जे रसूल सां मोहब्बत कंदा हुया। जेकॾहिं मोहब्बत पुछणी आहे, जेकॾहिं कुर्बानी पुछणी आहे, वञो सहाबे किराम खां पुछो। हसन इब्न साबित रज़ी अल्लाह तआला अन्हु जा अल्फाज सही मुस्लिम में चवे तो अला इन्ना वलदी
व वालिदुहु व जद्दी लिअर्ज़ मोहम्मद मिनकुम। हसन इब्न साबित चवे तो ओ अल्लाह जो रसूल तो जले हसन जो वालिद कुर्बान है। ए अल्लाह जो रसूल तो जले हसन बिन साबित जी वालिदा कुर्बान है, मुझो पूरो खानदान कुर्बान है। लेकिन अल्लाह जो रसूल तवा के कोन छड़बो, तवा के नुकसान कोन पहुंचाएबो, तवा जे असीं पांजो पूरो खानदान कुर्बान करे सघूं था। छा त मोहब्बत हुई पैगंबर सां, अल्लाह जे रसूल सां। जेकर मोहब्बत पुछी है वनो अबू तलहा अंसारी का पूछो, जंगे ओहद जो मैदान है। अबू तलहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गद बीठल है, कुफार जे तरफ का तीर अचन था। अबू तलहा अल्लाह के रसूल जे साम्हूं पी करे चवे तो नहरी दून नारी के या रसूल अल्लाह, अल्लाह के रसूल तवाजे सीने का तेरा अबू तलहा जो सीनो हाजिर है। अल्लाह के रसूल तवाजे ज़हन ते तवाजे जिस्म ते जर्रे बराबर खराश न लगे, तवाजे जिस्म जी रुकावट के लिए अबू तलहा जो सीनो मौजूद है। अबू तलहा अंसारी के तीर लगदा रहा, पैगंबर जे जिस्म जो दिफा कदो रहो। आओ तव्हां खां पुछां थो, छा अबू तलहा जे जिस्म में रद्द कोन हुई? छा अबू तलहा के तीर लगा पे? छा तकलीफ हुई, दर्द कोन थो पे? जी हाँ, जिस्म हुयो, रद्द हुई, दर्द हुयो, तकलीफ हुई, लेकिन अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मोहब्बत हुई। अबू तलहा पांचो सीनो हाजिर कयो। अबू तलहा जी मां में एतरा तीर लगा जो अबू तलहा जी मां पांजे जिस्म का जुदा थी करे हेठ लटकन शुरू थी वही। लेकिन अबू तलहा अल्लाह के रसूल का परे कोन थो। या मोहब्बत हुई सहाबे किराम जी अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब। तवा गौर त कयो, जामे तिरमिजी, मुस्नद अहमद, अक्सर कुतुब हदीस में तवा की हदीस में थी ग़ज़वे खैबर के मौके ते मुसलमानन किलो फतह करने की कोशिश की, किलो फतह न थियो। नबी अलैहिस्सलाम एक मौके ते फरमायो, पाण फरमाया ला ओतियन रायता गदन रजुलन युहिब्बुल्लाह व रसूलहु व युहिब्बुहुल्लाह व रसूलुहु। अल्लाह के रसूल फरमायो, सुभाणे आऊं झंडो उन माण्हू जे हथ में ॾींदुमि जैसा अल्लाह मोहब्बत करे थो, जैसा अल्लाह जो रसूल मोहब्बत करे थो, ऐं हू अल्लाह के रसूल सां मोहब्बत करे थो। उन जे हथ ते अल्लाह रब्बुल आलमीन फतह रखी है। रात जो तमाम सहाबे किराम या कोशिश कंदा रहा, तमन्नाऊं कंदा रहा, दुआऊं कंदा रहा, सुभाणे झंडो असांजे हथ में मिली वञे। छो त पैगंबर या गवाही ॾिनी आहे, उन सां अल्लाह मोहब्बत करे थो, अल्लाह जो रसूल मोहब्बत करे थो। फजर नमाज से थी, अल्लाह जो रसूल हर सहाबी इंतजार में आहे। अल्लाह के रसूल सवाल कयो, ऐन अली इब्न अबी तालिब, हैदर कर्रार अली रज़ी अल्लाह तआला अन्हु किथे आहे? सहाबे किराम चयो, अल्लाह जो रसूल अली इब्न अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अखियुनि में तकलीफ आहे। अल्लाह अकबर, जंहिंजे करे अची न सघियो। अली मुश्किल में आहे, अली मुश्किल में आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, वञो अली के वठी अचो। अली के सहाबे किराम वठी आया। सरदारे कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे ज़ुबान मां लुआबे मुबारक कढी करे हजरत अली जे अखियुनि में लगायो। हजरत अली फरमाइनि था, फबरा कअल्लम यकुन बिही वजुल,
अल्लाह जे रसूल जो लुआब जरे मुझी अखिन में लगो तकलीफ इं खत्म थी वही जनो का तकलीफ हुई कोन। मुझे मुसलमान भाइरो इन जगह ते बीहते नुक्ता हजरत अली ते तकलीफ आई, हजरत अली मुश्किल में आयो, माना जैसे मुश्किल अचे मुझा मुसलमानों अकीदो नोट कयो वो कदे में मुश्किल गुसा न तो थी सके। तव्हां करे ॿुधो अल्लाह ते का मुश्किल है, तव्हां करे ॿुधो अल्लाह ते का बीमारी आई, तव्हां करे ॿुधो त अल्लाह परेशान थियो। जैसे बीमारी अचे, जैसे मुश्किल अचे वो मुश्किल कुशा कोने, मुश्किल कुशा अल्लाह जी जात है। इन हदीस में ॿी ॻाल्हि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लुआब में अल्लाह ताला सिफा रखी है। वलो दुनिया में अहिड़ो को सहाबी ॾेखारियो, अहिड़ो को ताबी ॾेखारियो, अहिड़ो को इमाम ॾेखारियो, अहिड़ो को पीर ॾेखारियो जंहिंजे लुआब में अल्लाह ताला सिफा रखी हुजे। हा ये हिकिड़ी शख्सियत है, उहा हसनैन जो नाना जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली जी बीमारी खत्म थी वई। झंडो अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली जे हथ में नहीं करे बात फरमाइन था उल्फुज अला रिस्लिका, ए अली ही झंडो खड़ी करे हाल तू रवानो थी वन लेकिन पुरवकार थी करे, ऐसा ऐसा वकार के लिहाज सा अदब एहतराम सा ऐसा ऐसा निकरी वन। पाण फरमाए वला तलफित यमीन वला शिमाला, अली सिद्धो वजणो आहे न सॼे पासे ॾिसणो आहे न खॿे पासे ॾिसणो आहे। हजरत अली रवानो थिए थो, थोरो ई अॻिते वधो। हजरत अली अल्लाह जे रसूल खां हिकु सुवाल करणु चाहियो थे, सुवाल कया अल्लाह अकबर ज़हन में ॻाल्हि आई। अल्लाह जे रसूल फरमायो हेॾा होॾा नाहे ॾिसणो, अली सिद्धो वजणो आहे, हालांकि हुजणी खपे। हा हजरत अली वापस अची करे जेको सवाल करणु चाहिया थे वापस अची करे सवाल करे सघिया थे, लेकिन न पैगंबर जी ॻाल्हि जो अदब आहे। हुननि माण्हुनि अल्लाह जे रसूल जे मक़ाम खे सुञातो, पाण जी ॻाल्हि जो अदब कंदा हुया। हजरत अली जो मुंहुं उन तरफ़ आहे, उन तरफ़ आहे, न को हेॾा ॾिसे थो न को हेॾा ॾिसे थो, बस अल्लाह जे रसूल जो फरमान हुयो उन तरफ़ मुंहुं आहे। सवाल करे थो अला मन औकात ने या रसूल अल्लाह, अल्लाह जे रसूल आऊं हुन माण्हुनि सां जेको तव्हां मूंखे झंडो ॾिनो आहे, जंहिं क़ौम ॾांहुं मोकिलियो आहे, ऐं उन्हनि खे छा वञी चवां, छा जी दावत ॾियां, ऐं उन्हनि जा कीअं क़िताल कया, कहिड़ी तरह ते क़िताल कया, क़िताल करे ख़त्म कया। अल्लाह जे रसूल फरमायो वञ उन्हनि खे तौहीद जी दावत ॾे, ऐं सही तूं इन ख़ैबर वारनि सां क़िताल कंदो रहो हत्ता यशहद अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अली और सही उन्हनि सां जिहाद करणो आहे जेसि ताईं हू गवाही नथा ॾियनि अल्लाह खां अलावा ॿियो को बि माबूद कोन्हे, अल्लाह खां अलावा ॿियो को बि सजदे जे लाइक़ कोन्हे, अल्लाह खां अलावा ॿियो को बि मुश्किल कुशा कोन्हे, हाजत रवा कोन्हे। उन माण्हुनि सां जेके अल्लाह खे छॾे करे ॿियनि खे मुश्किल कुशा सम्झंदा आहिनि, उन्हनि सां हज़रत अली जिहाद करणु वञे पियो, जिहाद करणु वञे पियो। अल्लाह अकबर, छा त पैगंबर जी इताअत आहे, फरमा बरदारी आहे। मुझे सहाबे करम का पुछो सहाबा अल्लाह के रसूल जी इताअत इत्तिबा कीअं कंदा हुआ, केतिरी मोहब्बत हुई। जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, हिकिड़े ग़ज़वे जे मौके ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े सफ़र में आहिनि, हिकु जगह ते पाण पड़ाव विझनि था, तरसनि था। हिकु सहाबी पहाड़ी ते चढ़ी करे जाइज़ो वठे थो त आस पास का आबादी त कोन्हे। वो सहाबी जॾहिं उन पहाड़ी ते चढ़े थो ॾिसे थो त पहाड़ी खां परी साइड ते हिकु आबादी आहे। अची अल्लाह जे रसूल खे ॿुधाए थो, अल्लाह जे रसूल तव्हां राति हिते रहो था, हेॾे पहाड़ी खां ॿी साइड ते दुश्मन मौजूद आहे, यहूदी आबाद आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मैं यहरुसन लैल
अज रात पैरों केर रींदो, अज रात केर आहे जेको न पहाड़ी ते बिही करे सख्त सर्दी जो रातूं आहे, तेज हवा लगे थी, केर आहे जेको इन रात वञी इन जगह ते बिही करे पैरों ॾे अल्लाह जे रसूल जो अजीम सहाबी अनस बिन अबी मरसद गनवी रज़ी अल्लाह तआला अन्हु उसी बीठा, अना या रसूल अल्लाह, अल्लाह जे रसूल इन पहाड़ी ते बिही करे आऊं पैरों ॾींदुमि। अल्लाह जे रसूल फरमाए इरकब इरकब, तू घोड़े ते चढ़ी करे सवार थी वञ, घोड़े ते चढ़ी करे सवार थी। अबू मरसद चवे थो अल्लाह जे रसूल कम कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल फरमाए अबू मरसद सिर्फ इहो ख्याल कंदो आहे को माण्हू औरते अचे न अचे वञे उनजी ख़बर रखणी आहे। अल्लाह अकबर। अबू मरसद गनवी घोड़े ते चढ़ी करे सवार थियो, सॼी रात उते गुज़ारे थो, फजर जी नमाज का पहरा। अल्लाह जे रसूल सहाबा इकराम का सवाल कयो, हल जा साहिबुकुम, छा तव्हांजो साथी जेको रात न पहिरे थी वियो हुयो वापस आयो आहे या न? सहाबा इकराम जो अल्लाह जे रसूल अञा कोन्हे आयो, फजर जी नमाज थिए थी। फजर जॾहिं नमाज ख़त्म करे अल्लाह जे रसूल वरी सवाल कनि था, छा तव्हांजो दोस्त अबू मरसद अची वियो या न? अबू मरसद गनवी वापस अची वियो आहे, घोड़े ते सवार आहे। अल्लाह जे रसूल पुछो, अबू मरसद तू घोड़े ते छो कोन थो लही? अल्लाह अकबर। अबू मरसद गनवी छा था चवनि, अल्लाह जे रसूल तव्हां रात मूंखे जेके अल्फाज़ चया हुया, ओ अबू मरसद इरकब, तू सवार थी वञ, लहण जो तव्हां चई कोन हुयो। सॼी रात अबू मरसद घोड़े ते वेही करे रात गुज़ारी आहे, छो त तव्हां लहण जो चई कोन हुयो। तव्हां सिर्फ़ चयो त अबू मरसद सवार थी वञ, लहण जो हाणे तव्हां पुछो पिया, जेकॾहिं हाणे तव्हांजो हुकुम आहे त अबू मरसद हेठि लहे थो। छा त इताअत आहे, छा त इत्तिबा आहे। नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जी केतिरा ई मिसाल कुतुब अहादीस में मौजूद आहिनि। चवण जो मक़सद मुंहिंजा मुस्लमान भाइरो जेका शुरू में हदीस बयान कई, इहा हदीस असांखे घणो कुझु सम्झाए थी। आम तरीन मसबक रूए ज़मीन ते जिते परेशानी हाल में माल जी कमी अचे थी, औलाद जे हवाले सां अल्लाह खां दुआऊं घुरंदा हो, खुदा उते लाख दुआऊं घुरंदा कयो, अल्लाह असांखे तौहीद नसीब फरमा, अल्लाह असांखे तौहीद जे अज़ीम नेमत दे, अल्लाह तुंहिंजो तारीफ़ हुजे, तोसां वफ़ादारी हुजे, तौहीद जहिड़ी नेमत सां नवाज़। ऐं जेकॾहिं अल्लाह ताला तौहीद जहिड़ी अज़ीम नेमत ॾेई छॾी आहे, पोइ मौत अचे त ईमान ऐं तौहीद ते अची वञे। हिकु मौक़े ते अल्लाह जे रसूल हिकु सहाबी खे फरमायो, जेकॾहिं न तोखे कटियो वञे, तोखे साड़ियो वञे, जिस्म जा टुकड़ा टुकड़ा कया वञनि, कंहिंसां शिरक न कजा। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, इहा नसीहत यादि रखो। केतिरियूं परेशानियूं अचनि, केतिरा मसाइब अचनि, केतिरियूं तकलीफ़ूं अचनि, अल्लाह खे छॾे करे ॿिए कंहिंखे मुश्किल कुझु कोन्हे सम्झणो। सजदो अल्लाह खे, रुकू अल्लाह खे, इबादत अल्लाह जे लाइ, नज़र न्याज़ अल्लाह जे लाइ, हर इबादत अल्लाह जे लाइ। इन हदीस मां ॿियो अहम तरीन नुक़्तो मालूम थिए थो, अल्लाह जे रसूल खे सुञाणियो, अल्लाह जे पैगंबर खे सुञाणियो, पैगंबर जी ज़ात खे सुञाणियो, पैगंबर जी ॻाल्हि खे सुञाणियो ऐं अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी कयो। पूरी ज़िंदगी तव्हांजो उथण वेहण, तव्हांजी ख़ुशी, तव्हांजी गमी, तव्हांजी इबादत पैगंबर जे तरीक़े ते हुजे, तॾहिं असीं दुनिया में बि कामयाब थींदासीं, आख़िरत में बि कामयाब थींदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है, अल्लाह अमल जी तौफ़ीक़ ॾे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।